नासिन कंबर भरिसां पुलिस अहलकार घर अंदर राइफल साफ़ कंदे इतफ़ाक़ी गोली लगण सबब फौत थी वियो आहे। वधीक तफ़सील ॿुधण लाइ टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि तुफ़ैल चांडियो। जी तुफ़ैल, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल सारा ही कंबर जे ॻोठ घटड़ जो रवासी नौजवान पुलिस कांस्टेबल मसूद अहमद बुर्ड़ो घर अंदर सरकारी राइफल साफ़ कंदे ओचितो इतफ़ाक़ी गोली फायर थियण सबब थधे ते फौत थी वियो आहे। फौती पुलिस कांस्टेबल स्टेशन कोर्ट कंबर में ड्यूटी कंदो हो, जेको सुबुह सवेर तयार थी ड्यूटी ते वञी रहियो हो ऐं उन दौरान मामूल मुताबिक़ राइफल खे साफ़ कयईं त राइफल अॻुवाट चैम्बर थियण सबब उतां जेको आहे सो इतफ़ाक़ी गोली फायर थी ऐं फायर खेसि जेको आहे सीने में लॻो, जंहिं सबब नौजवान गोली लॻण सबब थधे ते फौत थी वियो। फौती नौजवान जो मड़ पुलिस पंहिंजी तहवील में खणाए कंबर अस्पताल पहुचायो, जिते ज़रूरी कार्रवाई बाद मड़ संदसि वारसनि हवाले कयो वियो। नौजवान कांस्टेबल जो मड़ घर पहुचण ते घर भातियुनि में कोराम अची वियो आहे। जी तुफ़ैल चांडियो, महिरबानी अव्हां जी।